अस्सलाम वालेकुम। मां नसरीन वफ़ाई ऐं पंहिंजे पेज ताहिर वफ़ाई वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन तां सां मुखातिब आहियां। कुझु नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं, कुझु नंढा नंढा तजुर्बा, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके ज़िंदगी में मुंहिंजे दिलि सां लॻियूं आहिनि, उहे मां तव्हां सां शेयर कंदी थी रहां। ऐं मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त मोटिवेशन। असां सभई माण्हू घणो कुझु ॼाणींदा हूंदा आहियूं। इहे सभु ॻाल्हियूं बि जेके मां कयां थी सभिनी खे ख़बर हूंदियूं आहिनि, पर कॾहिं असांजो कॾहिं कॾहिं ध्यानु न हूंदो आहे। पर का ॻाल्हि ॿुधंदा आहियूं त हिकु दफ़ो वरी सभु कुझु जेको हूंदो आहे उहो नओं सौ थी वेंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर जी ॻाल्हि आहे, पाण सॻोरनि जी महफ़िल हुई ऐं असां बि सभु वेठा हुया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि खां सुवालु कयो त जेकॾहिं तव्हां वटि 100 दिरहम हुजनि, उन मां 10 तव्हां अलाह जे नाले ते ॾियो त तव्हां वटि बाक़ी घणा बचंदा? लाज़मी सभिनी असाबिन इहो ई फरमायो त साईं 90 बचंदा, 10 विया अलाह जी राह में। पाण सॻोरनि मुस्कुरायो ऐं चयो त बचंदा उहे 10, बाक़ी 90 त इते ई ख़र्च थी वेंदा। सो तव्हां पाण ॾिसो त अलाह जे नाले ते असां केतिरो था ॾियूं, उहो असांजे आख़िरत जे अकाउंट में जमा थो थिए, उहो असांजी बचत आहे। बाक़ी त जेको कमायूं था उहो सभु हिते ई ख़र्च थी थो वञे। थोरो अंदाज़ो कयो त जॾहिं बाज़ारि वञिजे थो, हिकु शइ वठण थी वञिजे या 2 शयूं वठण थियूं वञजनि त उन में उन जे बजाए एक्स्ट्रा केतिरो ख़र्च थी थो वञे। कंहिं रेस्टोरेंट ते था वञूं मानी खाइण, को लंच को डिनर, त 1000 रुपया वेठे वेठे ख़र्च थी वञनि था। ठीकु आहे, अलाह जूं नेमतूं आहिनि, अलाह असांखे ॾिनो आहे त उन मां असां जेको आहे उनजो इस्तेमालु बि कयूं था, शुक्र बि कयूं था। पर पोइ बि इहो ज़रूरु यादि रखणु घुरिजे त हिकिड़ो अकाउंट अञा अहिड़ो आहे जंहिंमें बचत जी सख़्तु ज़रूरत आहे। उन में तव्हांजो हर नेक अमल, तव्हांजो पैसो, तव्हांजो जेको बि चङाई कई वई आहे उहा तव्हांजी उन अकाउंट में जमा थींदी। सो कोशिशि कयो। ऐं मां पहिरियों बि चयो त सिर्फ़ु रमज़ान जो इंतज़ारु न कयो, छो त ज़रूरतमंद ऐं ग़रीब जेको आहे उहो त हर वक़्तु ज़रूरतमंद आहे। कोशिशि कयो त जिन माण्हुनि जी तव्हां मदद कयो उन्हनि जी कुझु अहिड़े नमूने सां मदद कयो जो उन्हनि जे लाइ को रोज़गार जो ज़रियो थी पए। कंहिंखे का सिलाई मशीन वठी ॾेई सघिजे थी, ठीकु आहे, कंहिंखे को रेड़ो को ठेलो ठाराइण में हलाइण में मदद करे सघिजे थी। यानी इहो अहिड़नि माण्हुनि जी मदद कयो जेके कुझु करणु चाहिनि था पर उन्हनि जा वसीला न आहिनि। सो जेकॾहिं असांखे पंहिंजे आख़िरत जे अकाउंट जे लाइ कुझु जमा करिणो आहे त यकीननि असांखे अहिड़नि माण्हुनि जी मदद करणु घुरिजे जेके हिमत कनि था, जेके महिनत करणु चाहिनि था, पर उन्हनि जा एतिरा वसीला न आहिनि जो पंहिंजे लाइ कुझु रोज़गार जो ज़रियो पैदा करे सघनि। एतिरे क़दुरु कंहिंखे को छोलनि जो थाल ठाराए वठी ॾेई सघिजे थो त बाबा हाणे आईंदा तूं कमाए ऐं पंहिंजो रोज़गारु हलाए। नंढा नंढा कम आहिनि ऐं मदद जी ज़रूरत बि अहिड़नि ई माण्हुनि खे हूंदी आहे। ज़ाहिर आहे को ख़ुशहाल तबिको त इन सोच जो न आहे, पर उन खां अलावा बि कॾहिं अहिड़ा बि के स्टूडेंट्स हूंदा आहिनि, के शागिर्द हूंदा आहिनि जेके ॾाढा महिनती हूंदा आहिनि पर फीस अफोर्ड न करे सघंदा आहिनि, उन्हनि खे ॾेई सघिजे थो। त जेकॾहिं तव्हां सची दिलि सां, सची नियत सां माण्हू ॻोल्हींदव ऐं पंहिंजे आख़िरत जे अकाउंट में कुझु विझणु चाहींदव त तव्हांखे यकीननि अहिड़ा मौक़ा ज़रूरु मिलंदा। सो मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, मुंहिंजो अर्ज़ु आहे, मुंहिंजी दरख़्वास्त आहे त कोशिशि कयो त कुझु न कुझु अलाह जी राह में ख़र्चु कंदा रहो ऐं अहिड़ा माण्हू ॻोल्हियो जेके लाइक़ आहिनि, महिनती आहिनि, पर उन जा हालात सही न आहिनि, उहे सचा हक़दार आहिनि। कॾहिं बि कंहिं प्रोफेशनल फ़क़ीर खे ॾियण जे बजाए अहिड़े कंहिं महिनती माण्हू जी मदद कजे ऐं कोशिशि कजे त नंढे खां नंढो ई सही कंहिंजे लाइ रोज़गार जो को ज़रियो पैदा करे सघिजे। सो मूंखे इहो वाक़ियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी त सॼी असांजे लाइ सबक़ु आहे, पर चैरिटी जे सिलसिले में, ॿियनि जी मदद करण जे सिलसिले में ऐं आख़िरत जे अकाउंट में कुझु जमा करण जे सिलसिले में इन वाक़िए मूंखे ॾाढो जेको आहे मुतासिर कयो ऐं मुंहिंजी दिलि ते लिखियलु आहे। त मूं सोचियो त इहो तव्हां सभिनी सां बि शेयर कयां। थी सघे थो त इहा ॻाल्हि ॿुधी करे कंहिंजो जोश जागी पए, कंहिंजो जज़्बो जागी पए, कंहिंखे कुझु बहितर करण जो ख़्यालु अचे। ख़ुशि जो आबाद जो, इनशाला वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।